पासे मूंखे ॿुधाईंदा हलो त लाड़काणे में समाजी तंज़ीम तरफ़ां 100 गरीब ऐं यतीम ॿारनि समेत 50 बेवा गरीब औरतुनि में ईद जी मुनासिबत सां ईद जा कपड़ा विरहाइण सां गॾु उन्हनि खे इफ़्तार पिणु कराई वई। उन हवाले सां ॾिसूं था लाड़काणे मां इशफ़ाक़ अली संडाड़ो जी रिपोर्ट। होमलेक सदका इंटरनेशनल फाउंडेशन लाड़काणे तरफ़ां अॼु 100 यतीम ॿारनि ऐं 50 बेवा औरतुनि खे इफ़्तारी कराई। इन्हनि खे ईद जा कपड़ा पिणु ॾिना विया। उन वक़्तु चेयरमैन सदरुद्दीन शेख, वाइस चेयरमैन शेख सरफराज, हाजी अब्दुल सत्तार शेख, जनरल सेक्रेटरी प्रोफेसर मंजूर हुसैन, शाज़िया मुग़ल ऐं मिसिस मंजूर आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त 100 जेके यतीम ॿार आहिनि उन्हनि खे सिबियल कपिड़ा ऐं उन्हनि खे असां इफ़्तार करायूं था पंहिंजी तंज़ीम तरफ़ां। ऐं उन में 50 जेको आहे असां ख़वातीन जेके बेवा आहिनि उन्हनि खे असां इफ़्तार कराए उन्हनि खे असां कपिड़ा जेको आहे पंहिंजे तंज़ीम जे प्लेटफॉर्म तां ॾियूं था। ऐं असां ॿियनि दोस्तनि खे बि रिक्वेस्ट कंदासीं जेके मुखी हज़रात आहिनि, महिरबानी करे असां हिन में ताउन कयो। यतीम ॿार ऐं बेवा औरतूं उन्हनि जे लाइ असां हीउ प्रोग्राम कयो आहे। उन्हनि जे लाइ असां इफ़्तारी जो प्रोग्राम बि ठाहियो आहे। उन खां बाद में जेको असांखे ईद जूं ड्रेसूं ॾींदासीं जो ईद जूं ख़ुशियूं मल्हाए सघनि। तक़रीबन 100 ॿारनि खे जे ग़रीब आहिनि उन्हनि खे कपिड़ा तक़सीम कंदासीं जीअं उहे पंहिंजी ईद करे सघनि। ऐं उन लाइ खाधे जो बंदोबस्तु बि कयो वियो आहे ऐं औरतुनि लाइ बि साॻियो सिस्टम आहे। ऐं इन खां अॻु में असां राशन विरायोसीं 200 फैमिलीज़ में तक़रीबन। हाणे बि वरी इहो प्रोग्राम कयो आहे। अला कंदो आईंदा बि ईअं कंदा रहंदासीं। ॾिसो त कोरोना जी उहो लॻी पई आहे। अगरि असां ग़रीबनि खे ॿियो कोई बि ॾिए त सुठी ॻाल्हि आहे। असां कपिड़ा ॾिना आहिनि, इफ़्तारी कराई आहे। अगरि ॿिए कंहिंखां बि थी सघे त अहिड़ो कोई कमु करे। तक़रीब इन जे लाइ थिए जे हवाले सां आहे त माना कोरोना लॻी पई आहे। अॼुकल्ह ॾिसो था गरीब आवाम घणो वधी वियो आहे, बेरोज़गार थी वई आहे। इन जे लाइ असां यतीम आहिनि कंहिंखे कुझु राशन ॾिनो आहे, कपिड़ा वग़ैरह ऐं इफ़्तार पार्टी कराई आहे त इहे सभु वीचारियूं खाइनि, कुझु दुआ कंदियूं ऐं ईद कनि मिली जुली। हर कोई करे थो, कंहिंखे वसियत आहे कंहिंखे न आहे वसियत। इन जे वजह सां त जीअं सभु मिली जुली ईद कनि। हर सरहदी वारनि माण्हुनि खे घुर्जे त मिसकिन बेयारो मददगारनि जी मदद कई वञे, जीअं हर हिकु माण्हू ईद ते नवां कपिड़ा पाए ख़ुशियुनि सां ईद करे। कैमरामैन शेरियार अली ओडे सां गॾु इशफ़ाक़ अली संडाड़ो, आवाज़ टीवी न्यूज़ लाड़काणो।